मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक सतों ज़ोर जो मयार टार्क। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूलों में भली कार मां आया सनाउल्ला महर। अज जो असां टॉपिक हिन लेक्चर में कवर कंदासीं उहो आहे टार्क यानी ज़ोर जो मयार। प्यारा बारो हाणे असां पंहिंजो टॉपिक स्टार्ट कयूं था। तो अगर जेकॾहिं असां टार्क जी ॻाल्हि कयूं जंहिंखे सवली सिंधीअ में असां चऊं था ज़ोर जो मयार, त हीउ जेको टार्क आहे वरितो वियो आहे लातीनी ॿोलीअ जे लफ़्ज़ टार्करे मां। ठीकु आहे। ऐं हिन लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा आहे रोटेशन यानी फिरण। ठीकु आहे। जेकॾहिं असां हिन टर्म जी डिस्कशन कयूं त इन जे टर्म जी डिस्कशन करण खां पहिरियां यानी टार्क खे पढ़ण खां पहिरियां असां थोरो रिव्यू वठंदासीं फोर्स जे बारे में। अगर जेकॾहिं असां फोर्स जे बारे में ॻाल्हायूं त फोर्स जे बारे में ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं त फोर्स छा आहे। फोर्स हिकिड़ो अहिड़ो एजेंट आहे, हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका कंहिं बि शइ खे रोके सघे थी। माना मतिलबु इहो आहे त फोर्स जा मुख़्तलिफ़ इफेक्ट थी सघनि था। जेको हिकु इफेक्ट इहो आहे त फोर्स कंहिं बि शइ जे मोशन खे रोकींदो आहे। ॿियो इफेक्ट असां इहो पढ़ियोसीं त कंहिं बि शइ में मोशन प्रोड्यूस कंदो आहे। ठीकु आहे। टियों इफेक्ट इहो पढ़ियोसीं त कंहिं बि शइ जो शेप चेंज कंदो आहे। ऐं चौथों इफेक्ट इहो पढ़ियोसीं त कंहिं बि ऑब्जेक्ट जी डायरेक्शन खे चेंज बि कंदो आहे। ठीकु आहे। इहे असां इफेक्ट ऑलरेडी उन जे बारे में डिस्कस करे आया आहियूं। ठीकु आहे। सो हाणे असां हलूं था हिन टार्क वारे टॉपिक जी तरफ़ ऐं इते असां ॾिसूं था त फोर्स जो कहिड़ो इफेक्ट मौजूदु आहे। सो मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हीअ हिकिड़ी सीसा खई आहे, तो अगरि जेकॾहिं हिन सीसा जी ॻाल्हि कयूं त हिन सीसा ते जेकॾहिं हाणे सीसा जेका आहे उहा हिन पॉइंट ते फिक्स थींदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ मिसाल जे तौर ते जेकॾहिं कोई माण्हू या को छोकिरो या को ॿार हिन हिकिड़ी साइड खां वेहे थो त इन जो मतिलबु छा थींदो त इहो हिन पॉइंट ते ज़ोर लॻाईंदो। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिन पॉइंट ते ज़ोर लॻाईंदो त हीअ सीसा जेका आहे उहा छा थींदी, हिन पॉइंट खां हेठि थींदी ऐं हिन पॉइंट खां मथे थी वेंदी। ठीकु आहे। ऐं हीअ जेका हिन जी पॉइंट आहे इहा आहे फिक्स, ऐं हिन फिक्स वारी पॉइंट खे असां चवंदा आहियूं एक्सिस ऑफ रोटेशन। ठीकु आहे। यानी हीअ हिन जी अहिड़ी पॉइंट हूंदी आहे जातां असांजी सीसा मूव त कंदी आहे पर पंहिंजी जॻह न छॾींदी आहे। ठीकु आहे। हिन हिकिड़ी पॉइंट जे गिर्द असांजी सीसा जेका आहे उहा मूव कंदी आहे। अगरि जेकॾहिं हिते ॾिसूं त हाणे हिते जॾहिं असां फोर्स लॻायूं था सीसा जे हिन पार्ट ते त हीउ छा थो करे, हीउ पार्ट मूव थो करे, थोरो टर्न थो करे। तो असां चई सघूं था त हिन फोर्स जे इफेक्ट जे करे असांजो सीसा जो जेको हीउ पार्ट आहे उहो छा थो करे, टर्न थो करे। त असां हिन जी जेकॾहिं डेफिनेशन ठाहियूं त छा हिन तरीक़े सां हुनजी डेफिनेशन ठाहे सघूं था त टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स इज़ कॉल्ड टार्क। असां हिनखे मोमेंट ऑफ फोर्स बि चवंदा आहियूं। सो टार्क बेसिकली छा आहे, उहो आहे असांजो फोर्स लॻण जे करे कंहिं बॉडीअ में टर्निंग इफेक्ट पैदा थिए। यानी जॾहिं फोर्स लॻायूं त छा थियूं त पोइ टर्न पैदा थिए कंहिं बि ऑब्जेक्ट में। ठीकु आहे। दैट इज सेड टू बी मोमेंट ऑफ फोर्स और टॉर्क। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अगरि जेकॾहिं असां हिन जे फार्मूले जी ॻाल्हि कयूं त फार्मूले जेको हिन जो ठहंदो आहे उहो हिन तरीक़े सां हूंदो आहे त टार्क इज इक्वल टू फोर्स इनटू मोमेंट ऑफ। ठीकु आहे। फोर्स जे बारे में असांखे ख़बर आहे ऐं उन खां बाद में मोमेंट आर्म जेको आहे उन जे बारे में असां पोएं लेक्चर में डिस्कस करे आयासीं ऐं सुठे नमूने सां उनखे असां पढ़ियोसीं त मोमेंट आर्म छा थींदी आहे। जेकॾहिं असां हिन सीसा जे केस में ॾिसूं त मोमेंट आर्म कहिड़ी आहे, असांजी हिन एक्सिस ऑफ रोटेशन खां वठी पोइ हिन पॉइंट ताईं हीअ सॼी असांजी छा आहे, मोमेंट आर्म आहे। ठीकु आहे। हाणे हे जेको फोर्स लॻे थो इहो कंहिं ते थो लॻे, मोमेंट आर्म ते थो लॻे। ठीकु आहे। त हीअ असांजो छा आहे, हीअ असांजो टार्क जो फार्मूलो थी वियो। टार्क इज इक्वल टू फोर्स इंटू मोमेंट आर्म। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हीअ लफ़्ज़ ॾिसूं, हीअ सिंबल ॾिसूं त हीअ जेको सिंबल आहे इहो टी न आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो तव्हांजे शायदि हिन में इहा ॻाल्हि हुजे त हीअ टी आहे, पर बेसिकली हीअ लफ़्ज़ टी न आहे। बाक़ी छा आहे,
ही भी हिकिड़ो ग्रीक लैंग्वेज जो लफ़्ज़ आहे, लफ़्ज़ न पर बेसिकली हिनखे असां सिंबल चवंदासीं। सो ही जंहिंखे चइबो आहे टाओ, ठीकु आहे, टाओ या टाऊ मतिलबु जेको पढ़ो, ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां जेको आहे त हिन खे बि जीअं हाणे असांजी नॉर्मल बि असां मुख़्तलिफ़ जेको आहे सिंबल्स यूज़ कंदा आहियूं पंहिंजे फिज़िक्स में या केमिस्ट्री में या मैथामेटिक्स में, ख़ासि करे मैथामेटिक्स में अञा वधीक हिननि जो यूज़ आहे, ऐं ॿिए नंबर ते फिज़िक्स में। सो अहिड़े नमूने सां जीअं असां थीटा यूज़ कंदा आहियूं, या असां जेको आहे त कोफिशिएंट ऑफ फ्रिक्शन में जेको असां म्यू यूज़ कयूं पिया, यू टाइप ते हिकिड़ो लफ़्ज़ हुयो। सो इहे सभु असांजा छा आहिनि, इहे त कुझु सिंबल्स आहिनि, पोइ उहे असां हिते जेको आहे त यूज़ कंदा आहियूं एज़ अ रेफरेंस, ठीकु आहे। सो उनखां बाद में जेकॾहिं असां हिन जी यूनिट जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं असां टॉर्क जे यूनिट जी ॻाल्हि कयूं त टॉर्क जो जेको यूनिट थींदो उहो छा थींदो, फोर्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हाणे फोर्स जो यूनिट आहे असां वटि न्यूटन, ऐं मोमेंट आर्म छा आहे, उहो बेसिकली डिस्टेंस आहे, ऐं डिस्टेंस जो जेको यूनिट थींदो आहे उहो हूंदो आहे असां वटि मीटर। यानी हिते असां चई सघूं था त टॉर्क जो जेको यूनिट आहे उहा न्यूटन इंटू मीटर, या असां हिनखे एन इंटू एम लिखंदा आहियूं, ठीकु आहे। उनखां बाद में हाणे असां थोरो हिनखे फर्दर डिस्कस कयूं था त बेसिकली टॉर्क जेको आहे उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो। सभ खां पहिरियों जेकॾहिं असां डिस्कस कयूं त मतिलबु इहो त जेतिरी वधीक मूवमेंट आर्म हूंदी ओतिरो वधीक टॉर्क पैदा थींदो। हाणे इन जो हिकिड़ो मिसाल असां इन तरीक़े सां खणंदासीं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं का वॾी गाॾी आहे, मिसाल जीअं ट्रैक्टर आहे या का बस आहे, हाणे उनजो टायर जॾहिं पंचर थी पवंदो आहे या उनमें का ख़राबी पैदा थींदी आहे त मिस्त्री जॾहिं उहो टायर खोलींदो आहे त उहो नंढो पानो या नंढे गन वारो पानो यूज़ न कंदो आहे, या खणी उन वटि जेकॾहिं नंढे गन वारो पानो हुजे बि सही त उहो छा कंदो, उन गन में वधीक हिकिड़ो ॿियो पाइप विझंदो आहे, ठीकु आहे, ताकी उनजी जेका लेंथ आहे उहा वधी वञे, उनजी ड्रैग वधी वञे। पोइ ड्रैग विझण खां पोइ ड्रैग वधण खां बाद में हू उनखे आसानीअ सां जेको आहे त माना फोर्स लॻाए खोलींदो आहे। हाणे इहो ड्रैग छो वधाईंदो आहे, छो त उनजी मूवमेंट आर्म वधाइण जे लाइ, ठीकु आहे। हाणे जेतिरी वधीक मूवमेंट आर्म हूंदी ओतिरो असांखे घटि फोर्स लॻाइणो पवंदो, ऐं उनखां बाद में आसानीअ सां असांजो जेको आहे ज़्यादा टॉर्क प्रोड्यूस थींदो, ठीकु आहे। पहिरीं पॉइंट असां छा डिस्कस कईसीं त टॉर्क जेको आहे डिपेंड कंदे थो करे मूवमेंट आर्म ते। उनखां बाद में नेक्स्ट जेका असां पॉइंट ते था हलूं उहा आहे असांजी फोर्स। त मतिलबु जेतिरो वधीक असां फोर्स अप्लाई कंदासीं कंहिं बि जिस्म ते ओतिरो वधीक हुन में टॉर्क पैदा थींदो, ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां ऐं नेक्स्ट जेका असांजी थर्ड पॉइंट आहे उहा आहे वरी असां वटि एंगल। हाणे एंगल जे बारे में जेकॾहिं असां डिस्कस कयूं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॾिसो प्यारा ॿारो त हाणे जेको ही सीसा ते फोर्स लॻे थो इहो लॻे थो बिल्कुलु हिन जे परपेंडिकुलर, यानी मतिलबु त हिन फोर्स जी जेका डायरेक्शन आहे इहा ऐं हिन मोमेंट आर्म जी जेका डायरेक्शन आहे इन ॿिन्ही जे विच में जेका एंगल ठहे थी उहा ठहे थी 90 डिग्री, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं फोर्स मां हिन जॻह ते न पर हिन हेॾो लॻायां, हिन सॼे हथ खां लॻायां या हिन पॉइंट खां लॻायां हिते, त छा ही सीसा जेको आहे त उहो मूव कंदो? तो बिल्कुलु बि न कंदो। छाजे करे त हिन मूवमेंट आर्म जी जेका डायरेक्शन आहे उहा ऐं फोर्स जी जेका डायरेक्शन आहे उहा पाण में हिकु जहिड़ियूं हूंदियूं, पैरेलल हूंदियूं। सो अहिड़े नमूने सां हिन ते फोर्स जो इफेक्ट एतिरो न ईंदो, ठीकु आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त इन्हनि ॿिन्ही जे विच में जेका एंगल ठहंदी उहा ठहंदी असांजी 0 डिग्री। सो ऐं मैक्सिमम टॉर्क जेको असांखे मिलंदो उहो कंहिं ते मिलंदो, उहो मिलंदो 90 डिग्री ते, ठीकु आहे। सो एंगल ते बि जेको असांजो टॉर्क आहे उहो डिपेंड करे थो, जेतिरी वधीक एंगल हूंदी ऐं ओतिरो वधीक टॉर्क प्रोड्यूस थींदो। पर जेकॾहिं असां मैक्सिमम टॉर्क जी ॻाल्हि कयूं त मैक्सिमम टॉर्क जेको प्रोड्यूस थींदो उहो थींदो 90 डिग्री ते, ठीकु आहे प्यारा ॿारो। सो MCQ जे पॉइंट ऑफ व्यू खां बि इहो सवाल अची सघे थो त मैक्सिमम टॉर्क जेको आहे उहो कहिड़ी एंगल ते प्रोड्यूस थींदो, सो उहा हूंदी असांजी 90 डिग्री, ठीकु आहे। हाणे असां हलूं था प्रिंसिपल ऑफ मूवमेंट्स ते। अगरि प्रिंसिपल ऑफ मूवमेंट जी ॻाल्हि कयूं त उनखे असां थोरो डिस्कस करण खां पहिरीं थोरो हिन एग्ज़ाम्पल ते असां नज़र फेराईंदासीं। त मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त ही जेके ॿ ॿार हिन सीसा ते खेॾनि था, त अगरि जेकॾहिं हिन ॿार जी असां रोटेशन जी ॻाल्हि कयूं त हिन ॿार जी जेका रोटेशन आहे उहा हिन तरीक़े सां आहे, हीअं, ठीकु आहे। हीअ जेकॾहिं असांजो सीसा हिते मतिलबु फिक्स न हुजे या हिन ते विच ते हुजे त हिन ॿार जी जेका डायरेक्शन आहे उहा आहे हीअं। हाणे हिन डायरेक्शन खे असां चवंदा आहियूं क्लॉक वाइज़ मूवमेंट, ठीकु आहे। मतिलबु अहिड़े क़िस्म जी डायरेक्शन हुजे जीअं असांजे घड़ियाल जे स्प्रिंग जी डायरेक्शन हूंदी आहे न,
त इन क़िस्म जी कंहिं बि ऑब्जेक्ट में डायरेक्शन मतिलबु मूवमेंट हुजे त उन क़िस्म जे मूवमेंट खे असां छा चवंदा आहियूं, क्लॉकवाइज़ मूवमेंट। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं ॿारु हाणे ही हेठि आयो, ठीकु आहे, ही मथे वियो, अगरि जेकॾहिं ही ॿारु हीअं मथे थो वञे, ठीकु आहे, हाणे ही ॿारु जॾहिं हीअं मथे वेंदो त उन टाइम हिन जी डायरेक्शन कहिड़ी थींदी, उहा वरी उहो हीअं थींदी। ठीकु आहे। जॾहिं ही मथे वेंदो त उनजी डायरेक्शन वारी रोटेशन हीअं थींदी। सो अहिड़े नमूने सां हाणे हीअ जेका इन जी डायरेक्शन थी त उहा कहिड़ी थींदी, हीअ जेका हुनजी रोटेशन थींदी उहा कहिड़ी थींदी, उहा थींदी हुनजी एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट। ठीकु आहे। हाणे इहा जेका मूवमेंट आहे हिनजी उहा एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट आहे। तो हाणे हिते असांखे ख़बर पइजी वई त मूवमेंट्स जेके हूंदियूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकिड़ी हूंदी आहे असांजी क्लॉकवाइज़ मूवमेंट ऐं ॿी हूंदी आहे असांजी एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट। ठीकु आहे। तो असां हाणे लिखूं था त क्लॉकवाइज़ मूवमेंट जी डेफिनेशन में द मूवमेंट प्रोड्यूस्ड इन क्लॉकवाइज़ डायरेक्शन इज कॉल्ड क्लॉकवाइज़ मूवमेंट। माना अहिड़ी मूवमेंट जेका क्लॉकवाइज़ थिए तंहिंखे असां क्लॉकवाइज़ मूवमेंट चवंदासीं। सो अहिड़े नमूने सां ऐं नेक्स्ट मूवमेंट ते था हलूं जेका असांजी एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट, या हिनखे असां काउंटर क्लॉकवाइज़ मूवमेंट बि चवंदा आहियूं। सो उनजी डेफिनेशन में चवे थो द मूवमेंट प्रोड्यूस्ड इन एंटी क्लॉकवाइज़ डायरेक्शन इज कॉल्ड एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट। यानी अहिड़ी मूवमेंट, अहिड़ी हरकत जेका मतिलबु काउंटर क्लॉकवाइज़ जे डायरेक्शन में थिए या एंटी क्लॉकवाइज़ डायरेक्शन में थिए, उनखे असां छा चवंदासीं, एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट। ठीकु आहे। नाउ बैक टू द अवर टॉपिक, सो प्रिंसिपल ऑफ मूवमेंट्स। सो अगरि प्रिंसिपल ऑफ मूवमेंट जी ॻाल्हि कयूं त हाणे इन में छा आहे त इन में असां इन ॿिन्ही मूवमेंट खे समराइज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। इन ॿिन्ही जे बेसिस ते असांजी जेका आहे त प्रिंसिपल ऑफ मूवमेंट्स मौजूदु आहे। सो हिन जी जेके असां डेफिनेशन में ॾिसूं त इन में चवे थो a body is balanced if the sum of clockwise movements acting on the body is equal to the sum of anti-clockwise movements acting on it। हाणे चवे थो हिकिड़ी बॉडी आहे जेका जंहिंमें जेको आहे त क्लॉकवाइज़ मूवमेंट बि थियनि थियूं ऐं एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट बि थियनि थियूं। हाणे जॾहिं इहे ॿ ई मूवमेंट्स हिकिड़ी बॉडीअ ते थींदियूं त उहा बॉडी जेका आहे त फर्दर मूव न कंदी, उहा छा हूंदी, उहा बैलेंस में हूंदी। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे इन प्रोसेस खे असां छा चवंदासीं, प्रिंसिपल ऑफ मूवमेंट्स। ठीकु आहे। सो जॾहिं बि कंहिं बि बॉडीअ ते क्लॉकवाइज़ मूवमेंट थींदी या एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट थींदी त उहा बॉडी असांजी छा में हूंदी, बैलेंस में हूंदी। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां छाजे करे त क्लॉकवाइज़ मूवमेंट ऐं एंटी क्लॉकवाइज़ मूवमेंट ॿई पाण में छा आहिनि, ऑपोज़िट आहिनि। जॾहिं इहे ॿई शयूं पाण में ऑपोज़िट आहिनि त पोइ छा कंदियूं, उहे हिक ॿिए जे रोटेशन खे, हिक ॿिए जे फोर्स खे कैंसिल आउट कंदियूं। जॾहिं हिक ॿिए जे फोर्स खे ऐं मूवमेंट खे कैंसिल आउट कंदियूं त उहो ऑब्जेक्ट असांजो छा थींदो, बैलेंस में रहंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अॼु जो टॉपिक हिते असां ख़तमु था कयूं। सो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही टॉर्क ऐं प्रिंसिपल ऑफ मूवमेंट्स जेके आहिनि उहे सुठे नमूने सम्झ में अची वियूं हूंदियूं। सो इनशाला नेक्स्ट लेक्चर में असां वरी नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।